अवामी राब्ता तहरीक जे अॻवाननि चयो आहे त सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 22 नवंबर ते मकली खां ठटे प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिंमें माण्हुनि खे शिरकत जी अपील कयूं था। ढाबे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अवामी राब्ता तहरीक जे मरकज़ी चेयरमैन सरवर पलीजो, तंज़ीला ख़ासखेली, ताहिरा पलीजो ऐं ॿियनि चयो त सिंध जे बेटनि ते सिंध हुकूमत जी मिली भगत सां वफ़ाक़ी हुकूमत पारां कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़े जी इजाज़त न ॾिबी। हुननि चयो त सिंध हुकूमत सिंध जूं ज़मीनूं मलक रियाज़त जे हवाले करे बैरिया टाउन ठाहे वॾे अंग में धारी आबादकारी करे धरती धड़नि खे अक़लियत में तब्दील कयो आहे ऐं हाणे सिंध जे बेटनि साहिली ऐं कोहिस्तानी ज़मीनुनि ते कब्ज़े करण लाइ उतां जे माण्हुनि खे हीसायो पियो वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ज़मीनूं धरती धड़नि जी मिल्कियत आहिनि, उन जो मुकमल तौर ते तहफ़ुज़ कयो वेंदो। अॻवाननि ऐलान कंदे चयो त सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 22 नवंबर ते मकली खां ठटे प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिंमें माण्हुनि खे शिरकत जी अपील कयूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।